पंहिंजे मुल्क खां ॿाहिरि कमाइण लाइ वियल हिकु परदेसी ॿिए दोस्त खे पंहिंजा सूर ॿुधाईंदे चवणु लॻो, जॾहिं मां ॿाहिरि वञण जी तयारी करे चुको हुयुसि तॾहिं मुंहिंजे पीउ मूंखे घणनि दुआउनि ऐं नसीहतुनि सां अलविदा कयो। परॾेह तोड़े परॾेह में कमु ऐं आमदनी मुंहिंजी तवक़ो मुताबिक़ न हुई। वतन खां परे रहंदे ऐं मुश्किलातुनि सां मुंहुं ॾींदे 2 साल थी विया आहिनि। अॼु अमां फ़ोन करे ॿुधायो त 2 ॾींहं अॻु मुंहिंजी माउ ऐं पीउ केॾांहुं कम सां विया हुआ त घर में चोर आयो। हुनखे असांजे घर में छा मिलणो हो, गॾु ॿधो पियो हो। चोर उनखे खोले काहे वियो। 2 ॾींहंनि खां पोइ चोर असांजे गॾह खे रोज़गार लाइ बाज़ार काहे वियो ऐं उन ते मेवा ऐं भाॼियूं सथियूं। रश में चोर जो ध्यानु कंहिं ॿिए तरफ़ हो, सो गॾह भॼी निकितो। खेसि असांजे घर जो रस्तो मालूम हो, सो शाम जो दरवाज़े ते अची ठकाउ कयईं ऐं दर खे थूना हणणु लॻो। खड़को ॿुधी मुंहिंजे पीउ दरवाज़ो खोलियो ऐं पंहिंजे गुम थियल गॾह खे मेवनि ऐं भाॼियुनि सां भरियल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। मुंहिंजी माउ खे सॾु करे ॾेखारींदे चयईं, ॾिस मुंहिंजो हीउ गॾह 2 ॾींहंनि खां गुम हो ऐं मोट में सॼी बाज़ार खणी आयो आहे ऐं तुंहिंजो पुटु 2 साल थी विया आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं निभागे पाव बसरनि जा पैसा बि न मोकिलिया आहिनि।